यादव के घुराए कराए पंचन बड़ो पाई के राजन या वे काउंटी में चालू आए बाकी जैसे मानो आए ने राजा काई देता जो मोर मुका की हर काउंट के राजा इंसा कुछ न क्यों अगर गाना मुकर नाम किया था जुटा कर के घटिया आई हक पर सिस्टम गानम पर लटन फिल्म के होना था हक से लटन जो असा एहतजाज करूं था हक कयो अचो जो आई डीसी आई कोई जो आसो था विरासत कयो एडी गाम विरासत न कयो है कांजन के जनता सब वाले के कोई जनता के रहा है कांजन का सफर कर असा पावर करायला एहतजाज आहे ईअं बोल आहे असांजा घर हुन में ॿिनि चाचनि जा घर मुरागी बुड़ी विया हींअर ताईं का बि केरु बि न आयो आहे इहो त सॼो लाड़ फाउंडेशन आहे उन्हनि वटि असां वियासीं उनखे तव्हांजो ॻोठ असां लिखी आया आहियूं असांजो ठीकु आहे भला तूं नाला ॾेखारियो उन नाला ॾेखारिया ॻोठ असांजो नाला अञा अलाए कंहिंजा हुया ख़ैर उन्हनि खे कुझु मिले तॾहिं बि असांखे ख़ुशी थींदी पर हींअर जेके बि विरासत कई वई आहे उहा बि सिलेक्टेड विरासत कई वई आहे माना जेके जंहिंजा वास्ते वारा आहिनि या उहे सियासी ज़ोर रखण वारा आहिनि उन्हनि खे ई ॾिनो वियो आहे सभु कुझु जेके मेन मुतासिर आहिनि असांखे नथा चऊं तव्हां असांखे भाटा भरे ॾियो हर शइ ॾियो असांजो तव्हां अचो था असांजो ॻोठ ॾिसो ॻोठ बहादुर खां ख़बर असां जीअं पाणी अचे थो उन महिल ते असां उन महिल ते पंहिंजे ॻोठ जा मसइला ॿुधायासीं पहिरियां माण्हू मच्छरनि में मुआ हींअर वरी थधि लॻी पई आहे हींअर ताईं केरु बि न पियो अचे सिलेक्टेड एनजीओ पंहिंजो रखी वेठो आहे कुझु केरु रजिस्टर्ड आहिनि न बि हुजनि उन्हनि खे पंहिंजा हिननि खे ॻोठ खे मिलनि था हवाई ॻोठनि खे ई हर शइ ॾियनि था तव्हांजो मुतालबो छा आहे छा करणु असांजो मुतालबो इहो आहे त असां वटि अचनि सर्वे करे वञनि जेका असांजी जाइज़ जेका असांखे ज़रूरत हुजे उहा शइ असांखे मुहैया कई वई ठीकु आहे ॿियो को